नाज़िद वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री हैदराबाद डिवीजन पारा अब्दुल्ला मॉल में औरतुनि जे हथ सां तैयार थियल शयुनि जो 2 ॾींहनि वारो एक्सपो मुनक़िद कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री हैदराबाद डिवीज़न पारा अब्दुल्ला मॉल में औरतुनि जे हथ सां तैयार थियल शयुनि जो एक्सपो मुनक़िद कयो वियो। एक्सपो में जुस्तजू फाउंडेशन जी चेयरपर्सन सदर रज़ा मेहमान ख़ास तौर शिरकत कई ऐं उनजो शानदार इस्तक़बाल पिणु कयो। जॾहिं त महिमान ख़ास सदर रज़ा के मुख़्तलिफ़ स्टॉल पिणु विज़िट कराया विया। उन मौक़े ते हिननि एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ये असो माशाल्लाह सां फर्स्ट जो हिते एग्ज़िबिशन आहे वुमेन्स कॉमर्स ऑफ चैम्बर जी तरफ़ का हैदराबाद डिवीजन जो ऐं असांखे इलाही सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे हिते ऐं काफ़ी सुठो लॻो ऐं जेको असांजो फर्स्ट हिकिड़ो एक्सपीरियंस हो पर ॾाढो बेस्ट रहियो। इन में सॼी जेको आहे सो महिनत मैम बीनिश कादरी जी आहे जंहिं ही असां सभिनी खे प्लेटफॉर्म ॾिनो आहे औरतुनि खे ऐं इंशाल्लाह मैम जो साथ हूंदो त अॻिते बि जेको असां अहिड़नि इवेंट्स में ईंदासीं ऐं जेको कमु आहे असांजो असां पंहिंजो उनखे शोकेस कंदासीं इंशाल्लाह। जो असांजो सेकेंड डे आहे जेके असांजे मेंबर्स आहिनि हुननि हिते स्टॉल्स वग़ैरह पंहिंजा लॻाया आहिनि। मोर देन 30 स्टॉल्स जेके आहिनि असांजा हिते लॻल आहिनि ऐं जीअं तव्हां ॾिसी सघो था इहो सॼो हिननि जो पंहिंजो हैंडमेड वर्क आहे। ऐं अॼु असां जेको आहे जुस्तजू फाउंडेशन जी जेका फाउंडर आहे अदीस सदफ़ रज़ा उन्हनि खे इनवाइट कयो एज़ अ चीफ गेस्ट ऐं हुननि खे ॾाढो माना इनिशिएटिव वणियो बि आहे, उन्हनि पसंदि बि कयो आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई। तव्हां ॾिसो पिया त हिते केॾो हिननि जो ज़बरदस्त कमु आहे, हिननि जी सॼो टीम वर्क आहे जेको ही कनि पिया। ऐं असांजे हैदराबाद जहिड़े शहर में असांजो एतिरियूं महिनती औरतूं आहिनि जेके कमु कनि पियूं, अॻिते वधनि पियूं ऐं असां हिननि खे सपोर्ट करण जे लाइ अॼु हिते आया आहियूं। माशाल्लाह का तमामु सुठो हिकिड़ो एक्सपेरिमेंट बि थिए पियो। माशाल्लाह का तमामु सुठो इम्प्रूवमेंट आहे, माण्हू अचनि पिया अहिड़ा थींदा रहनि। हिकिड़ो सकाफ़त जे हिसाब सां कल्चर जे हिसाब सां काफ़ी माण्हू अॻियां वधे थो ऐं नॉलेज मिले थी। काफ़ी सारी हैंडमेड जे आहिनि चीज़ूं, काफ़ी इम्प्रूवमेंट मिला माशाल्लाह। कि बहुत ज़्यादा अच्छी अपॉर्चुनिटी दी है हमें मैडम बिनिश के थ्रू हम यहाँ पर आए हैं और अब्दुल्ला मॉल वालों ने हमें बहुत अच्छी अपॉर्चुनिटी दी है जिसमें हम फ्लड अफेक्टेड लोगों ने जो काम किया था ख़वातीन ने स्पेशली हम वो काम आज यहाँ पर प्रेजेंट कर रहे हैं ताकि उनकी ज़्यादा से ज़्यादा अर्निंग हो सके। ये हैंडीक्राफ्ट जो है ये एक बहुत मतलब समझ लें कि सिंध का हैंडीक्राफ्ट तो बहुत ही ज़्यादा मशहूर है और तमाम जो इसमें ख़वातीन का की ज़्यादातर इन्वॉल्वमेंट होती है और इसको फ़रोग़ देने के लिए मेरा ख्याल है हमें सबको पार्टिसिपेट इसमें करना चाहिए, इनको अप्रिशिएट भी करना चाहिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं इनको मुबारकबाद दूंगा हमारी अदीब बिनिश कादरी जो औरतों के लिए लेडीज़ के लिए काफ़ी एफ़र्ट्स करती हैं और बल्कि ये तो समझ लें कि चैम्बर आके हम लोगों से लड़ती हैं कि भाई आप लोग हम लोगों को सपोर्ट नहीं करेंगे तो कौन करेगा। तो हम लोग पूरी कोशिश करते हैं, हमारे प्रेसिडेंट अदिल सिद्दीकी साहब की क्लियर हिदायत है कि हमें इनको साथ लेके चलना है और हैंडीक्राफ्ट से इसके अलावा भी ये इंडस्ट्रीज़ में भी आगे आ रही हैं। अच्छी बात है, हम तो चाहते हैं ताकि ख़ुद मुख्तार हों। यहाँ से अगर कोई बच्चियाँ हमारी यहाँ से सीख के निकलती कोई चीज़, क्योंकि देखिए ना हुनर की वैल्यू है, तो हम ये चाहते हैं हम इनको इस लेवल पे भी सपोर्ट करते हैं और अगर आगे चल के, क्योंकि अभी ज़ाहिर है ओवरऑल मुल्क के हालात आपके सामने कशमकश का शिकार हैं, लेकिन हम लोग चाहते हैं कि लेडीज़ हमारे साथ शाना बशाना चलें। एक्सपो में हथ सां तैयार थियल सकाफ़ती शयूं रखियूं वयूं जिते शहरनि अची करे ख़रीदारी पिणु कई। हिन एक्सपो में सकाफ़ती शयूं अजरक, लुंगी ऐं ॿियूं शयूं पिणु रखियूं वयूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ॿेराड़ी जे औरतुनि जे हथ जे हुनर खे हथी वठण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि उहे मुनक़िद थींदा रहनि त जीअं औरतुनि जे हुनर खे जेको आहे उहो उजागर थी सघे। कैमरामैन कामरान जखरे सां गॾु साकिब कुबर, एसएस न्यूज़, हैदराबाद।